यकीनन मेहमाननि सां अॼु जेका कचहरी कंदासीं उहा काराइती लाभाइती ॼाण वारी हूंदी ऐं महिमान हिन प्रोग्राम में जेकी बि ईंदा आहिनि कान का असांखे काराइती ॻाल्हि ॾेई वेंदा आहिनि, कान का कम जी शइ पल पवंदी आहे। अॼु बि ॾाढा मुअज़्ज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि ऐं तमामु घणी ॼाण वठंदासीं, तव्हां ताईं पहुचाईंदासीं, बल्कि फैज़याब थींदासीं पाण। हिन वक़्तु जेका पहिरीं महिमान शख़्सियत आहे जंहिंजो आउं तारुफ़ करण वारो आहियां, उहा महिमान शख़्सियत वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जी सिंधी शोबे जो चेयरमैन आहे, पाण नाले वारो मुहक़िक़ आहे, अदीब आहे, तालीमी माहिर आहे ऐं वॾी सुठी ॻाल्हि इहा आहे, कम जी ॻाल्हि इहा आहे त 40 खां मथे सिंधी अदब खे हुन किताब ॾिना आहिनि, लोक अदब खे हुन किताब ॾिना आहिनि ऐं असां गॾो गॾु PhD कई अथऊं पाण सिंधी लोकगीतनि ते ऐं सिंधी सूफ़ी शाइरनि जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त उन हवाले सां बि सदन तमामु घणी ज़बरदस्त तहक़ीक़ आहे। तहक़ीक़ी हिकिड़ो जर्नल बि ईंदो आहे जेको हायर एजुकेशन कमीशन पारां मंज़ूर थियल आहे ऐं कारूंझर जे नाले सां पाण उनजा एडिटर बि आहिनि ऐं जॾहिं हाणे एडिटर जो ज़िक्र निकितो आहे त पोइ उनजो नालो खणण बि घुरिजे पाण खे। पर उन खां पहिरियों हिकु ॿियो किताब बि आहे जेको उनजो ताज़ो ई शाया थियो आहे, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जी सुघड़ाए पई। हे तमामु बहितरीनु किताब हुननि जो आहे ऐं हमेशह असां हिकिड़ी ॻाल्हि कंदा हुआसीं, बल्कि प्रोग्रामनि में बि अक्सर असां कंदा आहियूं त तहक़ीक़ असां वटि कोन पई थिए ऐं जेकॾहिं थिए पई त उहा मयारी न पई थिए। पर डॉक्टर साहिब हिन ॻाल्हि खे ग़लति साबित कयो आहे त न तहक़ीक़ बि थिए पई, मयारी बि थिए पई ऐं इन जो सबूत आहिनि उहे 40 खां मथे किताब जेके डॉक्टर साहिब जा हिन महिल ताईं पब्लिश थी चुका आहिनि। हाणे तव्हां नालो खणी सघो था। बिल्कुलु भलीकार चऊं था मुअज़्ज़िज़ महिमान खे, यकीनन सम्झी त अमीब विया आहियो, पोइ बि तव्हांखे ॿुधायूं था त हिन वक़्तु असांजी ख़ुशनसीबी आहे जो हिननि लम्हनि में असां सां डॉक्टर कमाल ॼामणो साहिब गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भलीकार चऊं था ऐं वॾा मुंहिंजा ख़ासि वक़्तु कढी मां हिते आया आहियो। अॼु कचहरी कंदासीं अदब जे हवाले सां, तहक़ीक़ जे हवाले सां, ॿोलीअ जे हवाले सां, हा लोक अदब जे हवाले सां कचहरी कंदासीं ऐं वरी कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि निकिरंदियूं, ॻाल्हि निकिरंदी आहे शाज़िया। बिल्कुलु किताब मां सम्झां थो त इहा किताब तव्हां माना टाइम आहे लिखण जो, सॼो ॾींहुं था लिखो। मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं तव्हां टाइम मैनेज कयो त तव्हां टाइम घणो आहे। अच्छा हा, बाक़ी जेकॾहिं तव्हां चवंदो त लुक बिज़ी डू नथिंग वारो कमु त पोइ उहो सभिनी वटि आहे। सो मां कोशिशि कंदो आहियां त वक़्त खे सही इस्तेमालु कयां ऐं जंहिं वक़्त ते जेको कमु शेड्यूल थियल आहे उहो कयां ऐं उहो जॾहिं उन वक़्त ते थी थो वञे त वरी वक़्तु बची थो पए। त सो मां कोशिशि कंदो आहियां त मां पंहिंजे वक़्त खे सही इस्तेमालु कयां। ऐं तव्हांजो जेको कमरो आहे उहो अधु त तव्हांजे किताबनि सां भरियल हूंदो, बस 40 किताबनि में इहे पढ़ण जे लाइ बि घटि में घटि साल खपे मूंखे। बल्कि डॉक्टर साहिब जे घर में पेर पाइण जी जाइ कोन हूंदी आहे, एॾा किताब डॉक्टर साहिब ईअं आहे न, लिखण सां गॾु पढ़णो पवे थो, पाण खां सवाइ तव्हां लिखी कोन सघंदो। ख़ासि तौर ते तहक़ीक़ जेका आहे उन जे लाइ मुतालियो, मुशाहिदो ऐं इहे सभु शयूं लाज़मी आहिनि, न त तव्हां लिखी नथा सघो। छो जो जॾहिं तहक़ीक़ कयो था त कंहिं शइ खे साबित कयो था या रद्द कयो था। हाणे जॾहिं रद्द कंदव त पहिरियां तव्हांजो पढ़ियल हूंदो त रद्द करे सघंदो, जेकॾहिं साबित कंदव त उहो पढ़णो पवंदो तव्हांखे, नओं मुशाहिदो ॾिसंदो कंदो, बिल्कुलु दलील हुजणु लाज़मी आहे। डॉक्टर साहिब जी वरी ख़ुशनसीबी आहे त जेका जीवन साथियाणी आहे डॉक्टर साहिब जी, डॉक्टर आबदा घांगरो, हा त उहा बि पढ़ियल लिखियल आहे ऐं इल्मी अदबी हवाले सां हुनखे तमामु घणी ॼाण आहे। जेकॾहिं घर वारी अहिड़ी न मिले आहे तव्हांखे त तव्हां सभई किताब जेके आहिनि इहे रेड़ीअ में खपाए छॾे छा थो लिखे, लिखण ई न ॾियां जेकॾहिं मिज़ाज न हुजे। हूअं हे 2 डॉक्टर त आहिनि पर 3 डॉक्टर बि आहे हाणे ऐं उहो वरी असली डॉक्टर, उहो असांजे इलाज वारो डॉक्टर न साईं ज़रूरी आहे। खानदान में हिकिड़ो डॉक्टर बि हुजे, हिकिड़ो वकील बि हुजे ऐं वरी हिकिड़ो तहक़ीक़ कंदड़ बि हुजे। बल्कि ईअं खणी चइजे त बाक़ी घर जा भाती मरीज़ आहिनि, उहा ई डॉक्टरियाणी आहे हिकिड़ी मुंहिंजी सुरहान। माशाल्लाह मौला हयाती ॾे उन्हनि खे ज़रूरी आहे। तव्हां पंहिंजो कमु बि कयो आहे, ॿारनि ते बि ध्यानु ॾिनो, माशाल्लाह सॼो क्रेडिट तव्हां ॾे वञे थो।